कराची जे इलाके यूनिवर्सिटी रोड ऐं भरपासे में बरसात जो पानी निकाल न थी सघियो आहे। मुबारक भट्टी, लाल शहर, शबीर राजपर ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 2 ॾींहनि खां बरसात ऐं गटर जो गंदो पानी बीठल आहे, पर को बि ज़िम्मेवार न पहुतो आहे। हुननि चयो त चूंडियल नुमाइंदा रुॻो हिक ॿिए ते इल्ज़ाम हणनि पिया, पर को बि वटन लड़ी न पियो अचे। 24 घंटनि खां इन्ही सूरत हाल में आहियूं। न बिजली आहे, न पानी आहे, माना ॿार बच्चा न हेठि लही सघनि। माना इन्ही सफ़र में असांखे 24 घंटा गुज़री विया आहिनि। न बल्दियाती इदारा, न सूबाई गवर्नमेंट, न वफ़ाक़ी गवर्नमेंट। हाणे तव्हां ॾिसो, ही हालत इहा आहे त सिर्फ़ु हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम तराशूं। असीं उहो पिया था लोड़ियूं। 1-1 अरब रुपया हिकु महीने खां वठी इन्हनि खे इहा माना वान कयो वियो त भई ही एतिरियूं बारिशूं थींदियूं ऐं तव्हां इन जा पंहिंजा इंतज़ाम कयो। लेकिन कुछ भी ना। उहे जेके हिननि जेको 1 अरब रुपयो मिलियो अथनि, 1 अरब मां 1 रुपयो भी इन्हनि ख़र्च न कयो आहे। पूरो जो पूरो जेको आहे उन जे पंहिंजे जेब में हलियो वियो आहे। ख़बर ई नथी पए त बारिश जो पाणी आहे या गटरनि जो पाणी आहे। हे जेकर अहिड़ा हाल हूंदा, असां हितां जो MPA जेको साहब आहे, महिरबानी करे MPA साहब जेको चूंडजी आहीं त 3 सालनि खां असां तुंहिंजी शिकिल न ॾिठी आहे, तुंहिंजा नालो असांखे नथो अचे त तुंहिंजो नालो छा आहे। महिरबानी करे ॿियो कुझु बि नथो करींदा, असां सां गॾु फ़ोटू त कढरा। तोखे जेको फंड मिलियो आहे रुॻो सिंध गवर्नमेंट ते तव्हां सदाईं काड़ था, उते डांसूं था कयो असेंबलियुनि में। हीअ असां सां गॾु बीहो अचे हिन गटरनि में। MNA साहब जेको PTI जो MNA आहे, उहो सिर्फ़ु हुनखे पख्तूननि जा इलाइक़ा यादि अचनि था। छा असां सिंधी माण्हुनि हुनखे वोट न ॾिनो आहे? सॼी कराची जा रोड ॾिसो, नाला ॾिसो, उहे जेका हलंदा आहिनि। हिन वक़्तु असांजी हुकूमत ईअं सम्झो त सिर्फ़ु लालू खे त नाज़माबाद में आहे, पर हे छा जोहर कपिले हुकूमत खां ॿाहिरि आहे छा? सिटी गवर्नमेंट सिंध हुकूमत ख़ामोश रही वेठी आहे, एसिन में वेठा आहिनि। पर हितां जा दुकानदार वीचारा मिसकिन माण्हू मारूअड़ा जहांगीरड़ा परेशानीअ जी ज़िंदगी गुज़ारे वेठा आहिनि। जॾहिं त असां पीपल्स पार्टीअ जे नाज़िम खे फ़ोन था कयूं त उहो फ़ोन अटेंड करण लाइ न आहे। KMC खे फ़ोन था कयूं त उहे फ़ोन कोन था कनि। इहा ॿुधायो त असांखे कहिड़े क़िस्म जी सज़ा आहे। अॻवाननि मुताबिक़ त जल्द पानी निकाल कराए संदन बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।